الحمد لله رب العالمين والصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين نبينا محمد وعلى آله وأصحابه أجمعين أما بعد فأعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم من همزه ونفخه ونفثه بسم الله الرحمن الرحيم وذكر فإن الذكرى تنفع المؤمنين رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم. मुख्तसर हम्दो सना ऐं सलातो सलाम खां बाद वाजिबुल एहतराम अज़ीज़ सामिन किराम दोस्तो भाइरो बुजुर्गो, अल्लाह सुब्हानहु व तआला असांजे हिन वजूद ते हिन जिस्म ते अणगणिया बेशुमार इनाम ऐं एहसान कया आहिनि। हीउ सॼे जो सॼो वजूद, हीउ असांजो सॼे जो सॼो जिस्म अल्लाह तबारक व तआला जी हिकु वॾी नेमत आहे। अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ां हिकु वॾो एहसान आहे असां ते। अखियूं ॾिसनि थियूं, कन ॿुधनि था, ज़ुबान ॻाल्हाए थी, हथ ऐं पेर दुनिया जे कमनि में असांजी मदद कनि था, दिमाग़ सोच जो कमु ॾिए थो, दिलि सही या ग़लति, पसंदि या नापसंदि जो फ़ैसिलो करे थो। अल्लाह सुब्हानहु व तआला असांजे जिस्म जे हिन समूरनि उज़वनि खे असां इंसाननि जी ख़िदमत में लॻाए छॾियो आहे। पर इंसानी जिस्म जे अंदरि हिकिड़ो उज़वो अहिड़ो आहे जंहिं उज़वे जी हैसियत दुनियावी एतबार सां बि मुसलम आहे त दीनी एतबार सां मुसलम आहे। ॿियनि लफ़्ज़नि में खणी ईअं चइजे त हिकु उज़वो अहिड़ो आहे जेकॾहिं उहो इंसान जे दिलि में सही कमु करे रहियो आहे, वरी ईमानी एतबार सां बि, रूहानी एतबार सां बि जेकॾहिं उहो उज़वो इंसान जो सही आहे त उहो इंसान कामिल मुस्लमान आहे ऐं अल्लाह सुब्हानहु व तआला जो पसंदीदा बानो आहे। सही बुखारी जे किताब ज़ुहद वल वरा में इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह हिकु हदीस आंदी आहे, जंहिं हदीस जे अंदरि मुंहिंजे ऐं तव्हांजे इमाम पर कुल काइनात जे इमाम ऐं मुर्शिद मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो आहे त यादि रखो, इन्नल हलाल बय्यिनुन वल हराम बय्यिनुन, त बेशक हलाल बि अल्लाह साईं वाज़े करे हेॾियो आहे, हराम बि अल्लाह साईं वाज़े ऐं पधरो करे हेॾियो आहे। व बैनहुमा उमूरुन मुश्तबिहातुन, ऐं हलाल ऐं हराम जे विच में के ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेके शक ऐं शुबे वारियूं आहिनि। फमन इत्तक़ शुबहात, पोइ जंहिं इंसान उन्हनि शक ऐं शुबे वारी ॻाल्हियुनि खां पंहिंजे पाण खे बचाए वरितो, फ़क़द इस्तबरा लिदीनिही व इर्ज़िही, उन इंसान पंहिंजी दीन ऐं इज़त खे महफ़ूज़ करे वरितो। अला ख़बरदार, व इन्न लिकुल्लि मलिकिन हिमा, दुनिया जो हर बादशाह पंहिंजी जागीर रखंदो आहे, पंहिंजी हिकिड़ी चरागाह रखंदो आहे जंहिंमें हुनजा शाही जानवर, शाही सवारियूं गाह चरंदियूं आहिनि। अहिड़े नमूने सां अल्लाह सुब्हानहु व तआला जी हिकिड़ी चरागाह आहे ऐं उहा चरागाह अला व इन्न हिमल्लाहि महारिमुहु, उहा चरागाह, उहा ममनू जाइ ऐं उहो नोगो एरिया छा आहे? महारिमुहु, उहे अल्लाह जूं हराम कयल शयूं आहिनि। ऐं अॻिते पाण हिन हदीस जे आख़िर में फरमायो, अला ख़बरदार, व इन्न फिल जसदि लमुज़ग़ह, इंसान जे जिस्म में गोश्त जो हिकिड़ो अहिड़ो टुकड़ो अल्लाह साईं रखियो आहे, इन सलहत साइरु जसदी, जेकॾहिं उहो गोश्त जो टुकड़ो सही आहे त इंसान जो समूरो बदन, समूरो वजूद सही आहे। व इन फसदत साइरु जसदी, ऐं जेकॾहिं गोश्त जो उहो हिकिड़ो टुकड़ो ख़राब थी वञे, इंसान जो पूरो वजूद ख़राब थी वञे थो। अला वहियल क़ल्ब, ख़बरदार उहा दिलि अथव। त उहो टुकड़ो जंहिं ते असांजी दुनियावी ज़िंदगी जो बि दारो मदार आहे ऐं आख़िरत वारी ज़िंदगी जे कामयाबी जो बि दारो मदार आहे, मुंहिंजा भाइरो, उहा दिलि अथव।
दुनियावी एतबार सां तव्हां दुनिया खे ॾिसो, दुनिया जे हर माण्हू जी नज़र तव्हांजे हिन ज़ाहिर ते आहे, हर माण्हू जी नज़र हिन ज़ाहिर ते आहे। जेको माण्हू तव्हां सां पहिरीं मुलाक़ात कंदो, हथु मिलाईंदो, तव्हांजे चहिरे खे ॾिसंदो, तव्हांजे कपिड़े खे ॾिसंदो, तव्हांजे लिबास खे, तव्हांजो स्टेटस आहे, मर्तबो मक़ाम आहे, उनजे मुतलिक़ मालूमात वठंदो। साईं छा कंदा आहियो, कहिड़े इदारे में आहियो, छा तव्हांजो उहिदो आहे, छा तव्हांजी ज़िमेदारी आहे, छा तव्हांजी आमदनी आहे, अहिड़े क़िस्म जा उहो सवालात कंदो। दुनिया जी नज़र हमेशह ज़ाहिर ते आहे, पर प्यारे पैगंबर फरमायो, सही मुस्लिम जी हदीस आहे, इन अल्लाह ला यंज़ुरु इला सुवरिकुम व अमवालिकुम, माण्हुनि जी नज़र भले तव्हांजे मुहांडनि ऐं तव्हांजी सूरतुनि ते हुजे, ऐं तव्हांजे माल ऐं मक़ाम ऐं तव्हांजे दुनियावी हैसियत ते हुजे, पर यादि रखो अल्लाह जी नज़र इन ॿिन्हिनि शयुनि ते कान्हे। अल्लाह सुब्हानहु व तआला जी नज़र इन्हनि ॿिन्ही शयुनि ते कान्हे। रब न तव्हांजे हिन ज़ाहिरी चहिरे खे ॾिसे थो, न तव्हांजे ज़ाहिरी मुहांडे ऐं शिकिल जे सूंहं या बदसूरती खे ॾिसे थो। अल्लाह साईं न तव्हांजे हिन लिबास खे ॾिसे थो, न अल्लाह सुब्हानहु व तआला तव्हांजे माल मक़ाम हैसियत रुतबे उहिदे खे ॾिसे थो। वलाकिन यंज़ुरु इला क़ुलूबिकुम व अमालिकुम, अल्लाह जी जेकॾहिं नज़र आहे त तव्हांजे दिलनि ते आहे, तव्हांजे अमलनि ते आहे, तव्हांजे दिलनि ते रब जी नज़र आहे। पर असांजो हाल अजब आहे, पंहिंजे उन मुहांडे खे हमेशह साफ़ कंदा रहंदा आहियूं, साबुण इस्तेमालु कंदा आहियूं, फेस वॉश इस्तेमालु कंदा आहियूं, कई शयूं इस्तेमालु कंदा आहियूं, मुहांडो बहितर नज़र अचे, लिबास भलो पाईंदा आहियूं, जीअं असांजी शख़्सियत जो इम्प्रेशन ऐं तासुर माण्हुनि ते भलो पवे। हिन मुहांडे खे ऐं हिन लिबास खे ऐं दुनियावी हैसियत खे त असीं ॾाढो चमकाइण जो ऐं महकाइण जो एहतमाम कंदा आहियूं, पर छा कॾहिं उन दिलि जी सफ़ाईअ लाइ बि असीं मुतवजे थियासीं जंहिं ते रब जी नज़र आहे? छा उन दिलि जी सफ़ाईअ ॾे, उन दिलि खे चमकाइण ऐं महकाइण ॾे बि असां कॾहिं तवजो लॻाई जंहिं ते रब जी नज़र आहे? न, ज़ाहिर में साफ़ सुहिणा, पर क़ल्ब तो तिंजा कारा। अलाह मुंहिंजी तौबा, कंहिं शाइर चयो आहे न, ज़ाहिर में साफ़ ऐं सुहिणा आहियूं, पर दिलियूं मेरियूं आहिनि, दिलियूं साफ़ न आहिनि। त केॾो न इहो अजब फ़ैसिलो आहे असांजो, केॾो न अजब तर्ज़ अमल आहे जो पंहिंजे ज़ाहिर खे त चमकाईंदा आहियूं, पंहिंजे ज़ाहिर जी इस्लाह जी त वॾी कोशिशि कंदा आहियूं जंहिं ते ॿाननि जी नज़र आहे, पर उन दिलि जी इस्लाह लाइ कॾहिं असीं न सोचींदा आहियूं जंहिं ते अलाह जी नज़र आहे। मुंहिंजा भाइरो दोस्तो, दुनियावी एतबार सां बि मूं अर्ज़ु कयो त दिलि जी वॾी हैसियत आहे। माण्हूअ खे हिकिड़ो अटैक पवे, वार्निंग आहे त हाणे पंहिंजो को बंदोबस्तु करे वठि, न त वञण वारो आहीं। ॿिए अटैक खां पोइ जेकॾहिं मुतवजे न थिए, हालत संगीन आहे, सीवियर क़िस्म जी आहे, टियों अटैक थी वियो त हमरा दुनिया मां हलियो थो वञे। टे अटैक जेकॾहिं पइजी वञनि, मेडिकल जे एतबार सां हमरा चढ़ंदो न आहे, इला माशाअल्लाह। पहिरें अटैक खां बाद जेकॾहिं माण्हू मुतवजह थी वियो ऐं फौरी तौर ते इलाज कराई, एंजियोप्लास्टी, एंजियोग्राफी, बाईपास वग़ैरह वग़ैरह कई इलाज जा तो त बचण जा चांसिस आहिनि, न त टे अटैक खां पोइ मेडिकल साइंस जे हिसाब सां हमरा केॾी महिल बि एक्सपायर थी सघे। पर मुंहिंजा भाइरो दोस्तो, कॾहिं इन शइ ते असां गौर कयो त असांजे दिलनि खे गुनाहनि जा केतिरा भेरा अटैक पिया आहिनि, असांजे दिलि खे गुनाह जा केतिरा भेरा अटैक पिया आहिनि। इहो गुनाह जो अटैक अथव जेको असांखे निमाज़ूं सही तरह पढ़णु नथो ॾे। इहो गुनाहनि जो अटैक अथव जंहिंजे करे असांखे क़ुर पढ़ंदे फ़रहत ऐं लज़त नथी अचे। इहो गुनाहनि जो अटैक अथव जो असांखे हलाल में मज़ो नथो अचे, हराम में लज़त अचे थी। केतिरा माण्हू पंहिंजा हिन हक़ वारा निकाह हुजण जे बावजूद ॿिए पासे भॼंदा आहिनि। हालांकि अलाह साईं छा फरमायो, मुंहिंजा जेके साले बाना आहिनि, वल्लज़ीन हुम लिफ़ुरूजिहिम हाफ़िज़ून, उहे पंहिंजे उघड़ जी, पंहिंजे शर्मगाह जी हिफ़ाज़त करण वारा आहिनि, इल्ला अला अज़वाजिहिम, संदन घर वारियूं उन्हनि लाइ हलाल आहिनि, पर उन खां अलावा हू पंहिंजी हिफ़ाज़त कंदा आहिनि। फमन इब्तग़ा वराअ ज़ालिका फ़उलाइका हुमुल आदून, पोइ जंहिं इंसान पंहिंजी निकाह वारी घर वारी खां अलावा ॿिए कंहिं ॾे नज़र कई, उहो ज़ालिम आहे। पर असांजी दिलि खे गुनाह जो उहो अटैक पियो जो तव्हां निकाह वारनि माण्हुनि खे बि अलाह साईं पनाह में रखे, हर हिक जी इज़त ते परदो रखे, उन्हनि खे तव्हां हरामकारी ऐं ग़लतकारियुनि में मसरूफ़ ॾिसंदव। वजह इहा आहे त दिलि खे गुनाह जो अटैक पियल आहे, दिलि खे गुनाह जो अटैक पियल आहे। पीअण जे लाइ थधो पाणी बि मौजूदु आहे, मिनरल वाटर बि मौजूदु आहिनि, शरबत बि मौजूदु आहिनि, थधलूं बि मौजूदु आहिनि, चांहियूं बि मौजूदु आहिनि। चांहि कंहिं टाइम में हिकिड़ी हूंदी,
सुलेमानी या खीर वारी, अॼु त कश्मीरी बि मिले थी। अॼु त साईं मुंहिंजा ड्राई फ्रूट वारी बि चांहि मिले थी। कई मशरूबात आहिनि, पर जंहिं इंसान खे गुनाह जो अटैक पियल हूंदो न, जंहिंजे दिलि खे, उहे सभु खीर छॾे करे, माखियूं छॾे करे, शरबत छॾे करे, थधा पाणी छॾे करे शराब वञी पिया। वजह छा आहे त दिलि खे गुनाह जो अटैक पियल, दिलि खे गुनाह जो अटैक पियल। अलाह साईं हलाल शयूं केतिरियूं हुन जे लाइ रखियूं आहिनि, केतिरियूं हलाल शयूं रखियूं आहिनि खाइण जूं। अनाजनि में अन्न खां शुरू थियो, चांवर बि आहिनि, दालियूं बि आहिनि, बाजरी बि आहे, मकाई बि आहे। गोश्तनि में अलाह साईं असांजे लाइ उठ बि हलाल कया, ढगियूं बि हलाल कयूं, मेहियूं बि हलाल कयूं, पखियुनि में कुकुड़ बि हलाल, ॿिया कई हलाल कुकुड़, कई मक़ूलात यानी खाइण जूं शयूं, कई मशरूबात यानी पीअण जूं शयूं। पर जंहिं माण्हू खे दिलि जो न अटैक पियल हूंदो, ॻोल्हे वञे हराम खे खाईंदो। ऐं हलाल शयुनि मां बि केतिरियूं शयूं आहिनि जेके असां हराम करे खाईंदा आहियूं ऐं का तवजो न वेंदी आहे। प्यारे पैगंबर छा फरमायो, जामे तिर्मिज़ी की रिवायत है, अल्लाह जे हबीब फरमाया, को बि माण्हू उन वक़्त ताईं दुनिया मां न वेंदो हत्ता तस्तकमिल रिज़्क़हा, तव्हांजो पंहिंजो लिखियल रोज़, पंहिंजी लिखियल रोज़ी, पंहिंजो लिखियल रिज़्क़ खाई बराबरि न करे। अल्लाह जे हबीब फरमायो तव्हांजो मौत ई न ईंदो। फत्तकुल्लाह, पोइ अल्लाह खां ॾिजो, व अजमिलू फि तलब, ऐं हलाल रोज़ी कमाए करे खाओ। पर असां मां केतिरा मुस्लमान आहिनि जिन वटि हलाल मौजूद बि आहे, बहितरीन नौकरी में, बहितरीन ग्रेड में आहिनि, 20 ग्रेड, साईं मुंहिंजा 21 ग्रेड, 22 ग्रेड, 17 आणो बि घटि न आहे। पर जेकॾहिं अल्लाह साईं माण्हूअ खे किफ़ायत शारी ॾे, माण्हूअ खे हलाल ते क़ाइम थियण वारी आदत ॾे, त 8-9 ग्रेड को घटि कोन्हे। पर उन जे बावजूदि तव्हां सरकारी इदारनि में वञो, चवणी मशहूर आहे, सभिनी ॻाल्हि नथो कयां, त तव्हांजी ख़िदमत में ऐं अर्ज़ु करे रहियो हुउसि त अल्लाह सुब्हानहू व तआला हलाल काफ़ी सम्झण जे बावजूदि उन ते किफ़ायत करण जे बजाए खोड़ सारा माण्हू तव्हांखे मिलंदा जेके उन हलाल जी मौजूदगी में बि हराम ॾे वेंदा। सरकारी इदारनि जे अंदरि इहा ॻाल्हि मशहूरु आहे त साईं कमु न करण जी त असां पघार वठूं था, बाक़ी जेकॾहिं तव्हांखे कमु कराइणो आहे त पोइ तव्हांखे पैसा ॾियणा पवंदा। केॾे अफ़सोस जी ॻाल्हि आहे, मुस्लमान आहे, अल्लाह जे हबीब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मती आहे, पंहिंजे दफ़्तर जे मुहाड़ीअ ते, पंहिंजे दफ़्तर जे सदर गेट ते लिखे थो, अर्राशी वल मुल्तशी किलाहुमा फिन्नार, रिश्वत वठण वारो ऐं रिश्वत ॾियण वारो ॿई दोज़खी आहिनि। पर तव्हां सरकारी इदारनि में कमु करण वारा माण्हू, उहे उन्हनि जा मुलाज़िमीन, उन्हनि खां पुछी ॾिसो त हिकिड़ी मामूली बदिली जे लाइ लखी रुपया भरीनि था, ऐं साम्हूं जेके वेठा आहिनि उहे कंहिं ॿिए मज़हब जा पैरोकार न आहिनि, दीन यहूदियत ते नऊज़ बिल्लाह या दीन ईसाईयत ते कोन्हनि, दीन इस्लाम ते क़ाइम माण्हू, पंहिंजे पाण खे मुस्लमान सॾाइण वारा ऐं पंहिंजे आम गुफ़्तगू में वॾे फ़ख्र सां चवण वारा त साईं असां अल्लाह जे हबीब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती आहियूं ऐं अल्लाह जी रहमत असांखे हासिल थींदी, प्यारे पैगंबर जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शफ़ाअत ऐं सिफ़ारिश असांखे हासिल थींदी, ऐं कम सभु आहिनि जेके दोज़ख खे वठी वञण वारा। त इहा कैफ़ियत छो बणिजे थी? इन लाइ त दिलि खे हिकिड़ो न बल्कि गुनाहनि जा कई अटैक पइजी चुका, गुनाहनि जा कई अटैक पइजी चुका। हलाल हलाल न रहियो, हराम हराम न रहियो। बल्कि इहा ॻाल्हि बि मशहूरु हूंदी आहे त साईं फलाणे माण्हूअ जेको हेतिरा बंगला ठाहिया आहिनि, हेतिरियूं गाॾियूं हासिल कयूं आहिनि, हेतिरो पंहिंजो हैसियत ऐं मक़ाम ठाहियो आहे, इहो को हलाल मां ठाहियो। सॼी दुनिया ईअं बि करे, जेकॾहिं मूं कयो त छा थी पियो? इहा बि गुनाह जे दिलि ते असर अंदाज़ थियण जी ख़तरनाक स्टेज अथव, ख़तरनाक स्टेज जो इंसान गुनाह खे गुनाह सम्झणु छॾे ॾे, बल्कि इन दलील ते गुनाह कंदो रहे त भई सॼी दुनिया करे भई मूं कयो त छा थी पियो। असां जेकॾहिं सॼी दुनिया सिंधी में चवंदा आहिनि खॾ में पवंदी पाण पवंदासीं जा, पर इहा दिलि ते गुनाहनि जी असर पज़ीरी अथव, ऐं इहो दिलि ते गुनाहनि जो अटैक आहे जो असांखे शैतानी कमनि में लखी रुपया उॾाईंदे दिलि खे कॾहिं बि लोॾो न ईंदो आहे। पर उहा साॻी दिलि जेॾी महिल अल्लाह जी राह में ख़र्च करण जो वारो हूंदो आहे त 100 बहाना पेश कंदी, 100 बहाना। हैसियत बि मौजूदु आहे, ताक़त बि मौजूदु आहे, पर 100 बहाना। भई
मूंखां वॾा अमीर पिया आहिनि उन्हनि खे ॾियणु खपे। आऊं हींअर हैसियत में न आहियां, आऊं बाद में ॾींदुसि, हिन वक़्तु मूं वटि मौजूदु न आहे। ऐं वरी ॾियण वारा अलाह साईं उन्हनि जो क़बूल फरमाए। उन्हनि में कई अहिड़ा बि आहिनि जेके ॾियण खां बाद उन साम्हूं वारे माण्हूअ जे पोयां पइजी फलाणी रक़म ॾिनी केॾां वई। हालांकि सदको ॾियण वारे जो सदको क़बूल आहे, चाहे उनजो इस्तेमालु सही जाइ ते न बि थिए त बि सदको हुनजो क़बूल। उहा रिवायत सही मुस्लिम जे अंदरि मौजूदु आहे जो हिकिड़ी राति हिकिड़ो माण्हू पंहिंजो सदको खणी करे निकितो, चोर खे ॾेई आयो। ॿी राति सदको खणी निकितो, हिकिड़ी ज़ानिया औरत खे ॾेई आयो। टी राति पंहिंजो सदको खणी निकितो, हिकिड़े शाहूकार खे ॾेई आयो। सुबुह जो शहर में ॻाल्हियूं, ही को वाजो सखी आहे जेको रोज़ राति जो उथे थो, पर सदको वञी ज़कात वञी उन्हनि खे ॾिए थो जेके उनजी हक़दारी कोन्हे। ॾाढो वीचारो परेशान थियो, ॾाढो पशेमान थियो, दिलि खे परेशानी ऐं निदामत वकोड़े वही सोचणु लॻो त हीउ त मुंहिंजो टिनी रातिनि जो सदको ज़ाया थी वियो। प्यारे पैगंबर जो फरमान, अलाह जे नबी जी हदीस, नूरी फ़रिश्तो हुन वटि अचे थो इंसानी शक्ल में ऐं हुनखे चवे थो अदा अरमान न कर, अदा अरमान न कर, तुंहिंजो टिनी रातिनि वारो सदको अलाह ताला वटि मक़बूल आहे। चोर खे अलाह साईं तौफ़ीक़ ॾिनी आहे, उनजे दिलि में ख़्यालु पियो त जेकॾहिं मुंहिंजो रब मूंखे ईअं ॾेई सघे थो त आउं चोरियूं छो कयां। ज़ानिया खे इहो ख़्यालु दिलि में आयो आहे त जेकॾहिं मुंहिंजो रब मूंखे ईअं ॾेई सघे थो त पोइ आउं कसम छो कयां, ग़लति कमु छो कयां। ऐं हुन शाहूकार खे अलाह साईं इहा ॻाल्हि दिलि में विधी त अड़े तोखे त माण्हुनि खे ॾियणु घुरिजे, तूं त मालदार आहीं, तोखे त हया करणु घुरिजे, तूं त ॾियण वारो आहीं, तोखे माण्हू ॾे पिया वञनि। तुंहिंजो सदको टिनी तरह क़ाबिल क़बूल पियो आहे। त इन मैदान में बि असांजो हाल इहो आहे, अश-शैतानु यईदुकुमुल फ़क़्र, पंहिंजे लिबास ते कई हज़ारियूं रुपया ख़र्च कंदासीं, पंहिंजे खाधे पीते ते हज़ारियूं रुपया ख़र्च कंदासीं, पंहिंजे ज़ाहिरी जाहो जलाल ते हज़ारी रुपया लखी रुपया ख़र्च कंदासीं। शादियूं थींदियूं, फंक्शन थींदा, दावतूं थींदियूं, उन में लख हा रुपया खाधे ते ऐं ऐश इशरत ऐं नाले ते उॾामी वेंदा। पर जेॾी महिल अलाह जे राह में ख़र्च करण जो वारो ईंदो त पुछंदासीं मौलवी साहिब मूं जेको 100 रुपया ॾिनो उहो किथे ख़र्च थियो। अश-शैतानु यईदुकुमुल फ़क़्र व यअमुरुकुम बिल फ़हशा, शैतान तव्हांखे फ़क़ीरी मिसकीनी ऐं मोहताजी जा वाइदा ॾिए थो जॾहिं त बेहयाई ऐं बुराई जे कमनि में ख़र्च करण जो तव्हांखे हुकुम ॾिए। इहा बि दिलि जी बीमारी अथव। बहरहाल मुख़्तसर वक़्तु आहे, कहिड़ियूं ॻाल्हियूं तव्हांजे साम्हूं अर्ज़ु कयां। गुनाह जेको बि आहे उनजो ताल्लुक़ जंहिं बि शइ सां हुजे, अक़ीदे सां हुजे, इबादत सां हुजे, मामलात सां हुजे, लेन देन सां हुजे, इन्हनि सभिनि जो ताल्लुक़ दिलि जी ख़राबी सां अथव। प्यारे पैगंबर फरमायो, इंसान जॾहिं गुनाह कंदो आहे उनजे दिलि ते हिकिड़ो कारो टुको पैदा थींदो आहे। पोइ जेकॾहिं उहो तौबा कंदो आहे, इस्तिग़फ़ार कंदो आहे, अलाह ॾे रुजू कंदो आहे त उहो कारो टुको साफ़ थी वेंदो आहे। पर जेकॾहिं हू गुनाह मुसलसल कंदो रहंदो आहे त दिलि कारी थींदी 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 वञी उन स्टेज खे पहुचंदी आहे जो दिलनि ते इन्हनि जे गुनाहनि जे करे गुनाहनि जी कारह चढ़ी वई आहे, ज़ंग चढ़ी वियो। ऐं सही मुस्लिम जी रिवायत अथव, सही मुस्लिम जी हदीस में इहा आहे त पहिरीं दिलि ते टुगो पवे थो, दिलि थोरी कारी थिए थी, आस्ते आस्ते सॼी कारी थिए थी। सॼी कारी थियण खां बाद कल कौज़ी मुजख़िया, उन प्याले वांगुरु थी वञे थी जंहिं प्याले खे तव्हीं उबतो करे रखी छॾियो। प्याले खे उबतो करे रखिजे, अंदरि न पाणी पवेसि, न खीर पवेसि, न खाधो पवेसि, कुझु बि न पवेसि। ईअं दिलि ईअं ऊंधी थी वेंदी आहे जो हाणे उन ते हुन चयो न, हिकिड़े अलाह जे बहाने चई तोड़े ॾींहुं तूं लख बयान, हीअ दिलि कान फिरंदी कान। त उनजे वरी मुरीदनि वॾे पैमाने ते चई न बैत खे सही पढ़ियो ऐं ॻायो ऐं रागनि में ऐं गाननि में शामिल थी वियो। ऐं फ़ख़्रिया तौर ते, ख़ासि तौर ते उन्हनि चैलेंज कयो मौलवी साहिबनि खे। मुंहिंजे दिलि ते जेॾी महिल इन्हनि बैतनि जो पड़लाव पियो त मूं दिलि में सोचियो त केॾी न बदनसीबी आहे, केॾी न बदनसीबी आहे जो प्यारे पैगंबर जे फरमान जे मुताबिक़ हुनजी दिलि पहिरीं कारी थी, पोइ उबती थी वई। हाणे अलाह साईं हुनजे दिलि ते मोहर हई आहे। चवण त ईअं घुरिजे हा त उहो रोए हा, तौबा करे आहे, मुंहिंजा अलाह मुंहिंजी दिलि एॾी कारी थी वई आहे जो हाणे मूं ते तुंहिंजे न कलाम जो असरु, न तुंहिंजे हबीब जे बयाननि जो असरु, न मूं ते आयतुनि जो असरु, न हदीसुनि जो असरु। ए मुंहिंजा अलाह मूं ते रहम कर, मूंखे तौबा जी तौफ़ीक़ ॾे। ईअं त न चईं, बल्कि चईं हीअ दिलि कान फिरंदी कान, तोड़े ॾींहुं तूं लख बयान। बदनसीबी तव्हां बदनसीबी, इन खां वॾी का बदनसीबी न आहे। ख़ुशनसीब इंसान उहो आहे जंहिंजे दिलि में गुनाह जो अहसास मौजूदु आहे।
जेको माण्हू ख़ताकार आहे, ऐबदार आहे, पर जॾहिं मस्जिद में अचे थो, बयान में वेहे थो, दर्स में वेहे थो, जलसे में वेहे थो, अल्लाह रसूल जी ॻाल्हि ॿुधे थो, त उनजी दिलि नरम थिए थी, उहो ख़ुशनसीब। ऐं इहा ईमान वारे जी निशानी आहे, अल्लज़ीन इज़ा ज़ुकिरल्लाहु वजिलत क़ुलूबुहुम। अल्लाह साईं फरमायो, मुंहिंजा जेके ख़ासि बाना हूंदा आहिनि, उन्हनि ते मुंहिंजी इहा महर ऐं महिरबानी हूंदी आहे, जो मुंहिंजो नालो जॾहिं उन्हनि जे साम्हूं वरितो वेंदो आहे, क़ुर जूं आयतूं, मुंहिंजे हबीब जूं हदीसूं जॾहिं पढ़ियूं वेंदियूं आहिनि, वजिलत क़ुलूबुहुम, जूं दिलियूं दहिलजी वेंदियूं आहिनि, उन जूं दिलियूं दहिलजी वेंदियूं आहिनि। त मुंहिंजा भाइरो दोस्तो, जहिड़े नमूने सां दुनिया जी पंहिंजी हर शइ जो फ़िक्र कयो था, पंहिंजो लिबास मेरो थिए थो, उनखे धोई पायो था, टोपी मेरी थिए थी, धोई पायो था, घणी पुराणी थिए त मटायो छॾियो था, जूते खे बि साफ़ कयो था, घर मां बि ॿुहारो ॾियारियो था, ऑफिस वञो था उते बि सफ़ाई रखो था, दुकान जे करे अथव, कारोबार अथव, उते बि सफ़ाई सुथराई जो एहतमाम रखो था। ऐं मुंहिंजा भाइरो दोस्तो, जहिड़े नमूने सां असांजे लिबास खे धुलाई जी ज़रूरत आहे, असांजे घरनि खे ॿुहारे जी ज़रूरत आहे, असांजे ओताकुनि, मस्जिदुनि, मदरसनि, इदारनि खे सफ़ाई, दिलनि खे सफ़ाई ऐं धुलाई जी ज़रूरत। जेकी बिगाड़ तव्हां ॾिसो था, जेकी बिगाड़, इन जो बुनियाद दिलि अथव। अल्लाह जे हबीब ईअं न फरमायो त ख़बरदार, इंसान जे जिस्म में गोश्त जो हिकिड़ो अहिड़ो टुकड़ो आहे, जेकॾहिं ओ सही आहे त इंसान सारो सही आहे, ओ ख़राबु आहे त इंसान सारो ख़राबु आहे। प्यारे पैगंबर फरमायो, ओती तू जवामी अल कलिम, अल्लाह साईं मूंखे जामे कलमा इनायत कया आहिनि, यानी मुंहिंजी जेकी बि हदीस हूंदी आहे, मुंहिंजो जेको बि फरमान हूंदो आहे, उन फरमान जे अंदरि लफ़्ज़ थोरा पर माना ऐं सम्झाइणी घणी हूंदी आहे। त हीअ हदीस बि जवामी उल कलिम में अथव। हीअ जेकी हदीस आहे त इंसान जे जिस्म में गोश्त जो हिकिड़ो टुकड़ो आहे, जेकॾहिं ओ सही त इंसान सारो सही, ओ ख़राबु त इंसान सारो ख़राबु। इहा जामे हदीस अथव, जंहिंजो मफ़हूम इहो आहे, जंहिंजी माना इहा आहे त जेकॾहिं इंसान जो दिलि सही आहे त इंसान जो सारो दीन ईमान सही, ऐं जेकॾहिं इंसान जी दिलि में ख़राबी आहे, दिलि में बिगाड़ आहे, त इंसान सारे जो सारो ख़राबु, न हुनजी दुनिया सही, न आख़िरत सही, न हुनजी दुनिया सही, न आख़िरत सही। अल्लाह साईं क़ुरान मजीद सूरह शुअरा में फरमायो, यौम ला यनफउ मालुन वला बनून इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम। तव्हां सभु जा सभु उन ॾींहुं मुंहिंजे दरबार में पेश थींदव, ऐं तव्हां खां हिसाब ऐं किताब वठंदुसि, पोइ उन ॾींहुं तव्हांखे न तव्हांजो माल कमु ॾींदो, न तव्हांजो औलाद कमु ॾींदो। अॼु साईं वॾो नाज़ आहे न, फ़ख़्रिया ॿुधाईंदा, साईं मूंखे 5 पुट आहिनि, मूंखे 10 पुट आहिनि, माल ते नाज़। फ़ख़्रिया ॿुधाईंदा, साईं मूंखे 100 एकड़ बनी आहे। 100 एकड़ त वॾी ॻाल्हि आहे, 10 एकड़नि वारो बि कटन पाए हलंदो आहे, सीनू ताने हलंदो आहे। भई मूं वटि बैंक बैलेंस आहे, नौकिरी जे करे 7वीं ग्रेड अची वञे, आजी सभिनि में हूंदी आहे, पर के अहिड़ा बि हूंदा आहिनि, साईं हाणे आउं गज़ेटेड ऑफिसर आहियां, पर अल्लाह साईं फरमाए थो, उन ॾींहुं तव्हांजो न माल, न औलाद, न तव्हांजा उहिदा, न स्टेटस, न तव्हांजो दुनियावी मर्तबो मक़ाम, का शइ तव्हांखे फ़ाइदो न ॾींदी। इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम, सवाइ उन इंसान जे जेको पाकीज़ह दिलि खणी आयो, पाकीज़ह साफ़ दिलि, जंहिंजी दुनिया में उहो सफ़ाई करे आयो। मुंहिंजा भाइरो, हिकिड़ी इंतिहाई बुनियादी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो हलां, नजात जे हवाले सां, छुटकारे जे हवाले सां अल्लाह साईं जो उसूल अथव। अल्लाह सुब्हानहु व तआला बाने खे पाक ऐं पाकीज़ा दुनिया में मोकिलींदो आहे, ऐं क़बूल बि पाक ऐं पाकीज़ा कंदो आहे, पाक ऐं पाकीज़ा दुनिया में मोकिलींदो आहे। प्यारे पैगंबर जो फरमान आहे, बुखारी मुस्लिम जी हदीस आहे, मा मिन मौलूदिन इल्ला वक़द यूलदु अलल फितरा, कमा क़ाल, हर ॿार फितरत ते पैदा थिए थो, दीन इस्लाम ते पैदा थिए थो। इन करे ॿार खे बालिग़ थियण ताईं पाण चवंदा आहियूं मासूम, मासूम यानी जंहिंखे अल्लाह साईं गुनाहनि खां बचायो। त जहिड़े नमूने सां असांजी शुरूआत अल्लाह साईं ईअं करणु फरमाए थो, जो असीं गुनाहनि खां पाक साफ़ अचूं था। ऐं ॿार जी दिलि जेकी आहे उहा नूर होता है कि बच्चे शरारतें करते हैं, साजिशें नहीं करते। शरारतूं बराबरि कंदा, साजिशूं कोन कंदा आहिनि, छो त उनजी दिलि पाकीज़ा हूंदी आहे, दिलि उनजी अच्छी उजरी हूंदी आहे, दिलि उन्हनि जी ट्रांसपेरेंट हूंदी आहे, साफ़ सुथरी हूंदी आहे गुनाहनि खां। हाणे यादि रखो, जहिड़े नमूने सां अल्लाह इन हालत में मोकिलियो आहे, वरी जे इन साॻी हालत में अल्लाह सां मिलियासीं त कामयाबी यकीनी आहे। पर जेकॾहिं दिलि ते गुनाहनि जी कारह खणी आयासीं त पोइ रूह जेको आहे सो इंसान जो गंदो ख़बीस थी वेंदो। ऐं प्यारे पैगंबर जो उहो फरमान बि तव्हां ॿुधो हूंदो, कुतुब अहादीस में सही सनदुनि सां मौजूदु आहे, त बद किरदार इंसान जो रूह जेॾी महिल आसमाननि ॾे वञे थो त उनखे उते ई हेठि मुटायो थो वञे, दिलि कारी, अमल कारा, कल्ब कारा। पर जेकॾहिं
पाकीज़ा इंसान आहे, हुनजो क़ल्ब पाकीज़ा आहे, हुनजो अमल आला आहे, त उनखे अल्लाह सुब्हानहू व तआला आसमाननि वटि पाण वटि घुराए शर्फ़ क़बूलियत ॾेई करे उनजे क़ब्र में उनखे वापसि मोकिले करे उनजे लाइ जन्नत जो परवानो जारी करे। अर्ज़ु करण जो मक़सदु इहो त मुंहिंजा भाइरो दोस्तो, दिलनि जी सफ़ाई जेकी आहे उन ते बि ध्यानु ॾियो। दिलियूं साफ़ न हूंदियूं न इंसान जो इबादतूं क़ाबिल क़बूल आहिनि, न इंसान जा मामलात क़ाबिल क़बूल आहिनि। असीं निमाज़ूं पढ़ी वठंदा आहियूं, तिलावतूं करे वठंदा आहियूं, रोज़ा रखी वठंदा आहियूं, हज उमरा माण्हू करे ईंदा आहिनि, पर दिलियूं साफ़ न थींदियूं आहिनि। दिलनि जे अंदरि हसद, नफ़रतूं, बुग़्ज़, अदावतूं, साज़िशूं मौजूदु हूंदियूं आहिनि। इमाम इब्न तैमिया रहमतुल्लाह अलैह पंहिंजे मारूफ़ किताब मजमूल फतावा जे अंदरि इरशाद फरमायो, अल क़ल्बु ला तदखुलु हक़ाइक़ुल ईमान, इंसान जे दिल में ईमान जूं हक़ीक़तूं उन वक़्त ताईं दाख़िल न थींदियूं इज़ा कान फ़ी क़ल्बिही मा यंजुसु, जेसीं ताईं उनजे दिल में उनजे दिल खे पलीत करण वारियूं शयूं मौजूदु हुजनि, मिन किब्रिन अव हसदिन, तकब्बुर मौजूदु हुजे या हसद मौजूदु हुजे, तकब्बुर या हसद मौजूदु हुजे, दिल में ईमान जी हक़ीक़त दाख़िल कान थींदी, ईमान जी मिठास दाख़िल न थींदी। मुंहिंजा भाइरो दोस्तो, दिलनि जी सफ़ाई ते तवजो ॾियो। दिलनि जी सफ़ाई इख़्तिसार सां अर्ज़ु कंदो हलां। सभ खां पहिरीं दिलि जी सफ़ाई अथव 3 स्टेपनि में, 3 मरहला जेके आहिनि उन्हनि में असांखे पंहिंजे दिलनि जी सफ़ाई करणी आहे। सभ खां पहिरीं अक़ाइद जे हिसाब सां, अक़ीदे जे एतबार सां दिलि में कुफ़्र मौजूदु न हुजे। ज़ाहिरी ईमान आहे पर दिलि में कुफ़्र आहे त इहो माण्हू ज़िंदीक़ आहे ऐं इहो बदतरीन काफ़िर आहे, इहो बदतरीन काफ़िर आहे। अक़ीदे जे एतबार सां दिलि में कुफ़्र मौजूदु न हुजे। अफ़सोस सां चवंदो हलां त इन कुफ़्र जी तबलीग असांजे दुनियावी इदारनि में, यूनिवर्सिटियुनि में वॾे पैमाने ते थिए पई। ज़ाहिर तौर ते मुस्लमान आहिनि पर न क़ुर थो वणे, न मस्जिद थी वणे, न इस्लामी शाइर मां का शइ कान थी वणे। असांजा नौजवान वञनि था हितां निमाज़ी परहेज़गार, वापसि मोटियो अचनि था कम्युनिस्ट दहरिया, ऐं उन्हनि जे ज़हन खे ख़राब करण वारा उहे जेके असांजे मुस्तक़बिल जा मामार आहिनि, प्रोफेसर। हुकूमत पाकिस्तान जो सहूलतूं, हुकूमत पाकिस्तान जो मुंहिंजो ऐं तव्हांजो मुस्लमाननि जो टैक्स, ॿोली यहूदो नसारा वारी, केतिरा असांजा नौजवान जेके उते दहरिया थी अचनि था। वजह छा आहे त उहे ज़ाहिरी तौर ते हुननि जा नाला मुस्लमाननि वारा, हुननि जा नाला मुस्लमाननि वारा ज़ाहिरी तौर ते मुस्लमाननि जे रीतियुनि रस्मनि में शिरकत बि कनि था, पर दिलि में छा आहे, कुफ़्र मौजूदु आहे, दिलि में कुफ़्र मौजूदु आहे। इन करे तव्हां ॾिसो त असांजो नौजवान जेको बि ख़राबु थियो अक़ीदे जे एतबार सां, उनखे जेको फीडबैक मिलियो आहे, जेको बि उनखे ज़हनी तौर ते मवाद मिलियो आहे, हुतां मिलियो। सभ खां पहिरीं मुंहिंजा भाइरो दोस्तो, दिलि जी सफ़ाई ज़रूरी आहे। अक़ीदे जे एतबार सां दिलि में कुफ़्र न हुजे। ईमान ज़रूरी आहे। ईमान जो मतिलबु ईमान मुजमल जो इक़रारी हुजे दिलि सां। ईमान मुजमल में 6 शयूं आहिनि, अलाह ते ईमान, फ़रिश्तनि ते ईमान, उनजे किताबनि ते ईमान, हुजे रसूलनि ते ईमान, आख़िरत ते ॾींहं ते ईमान, तक़दीर ऐं नसीब में जेकी तकलीफ़ आहे या ख़ुशहाली आहे, अलाह साईं 2 शयूं लिखियूं आहिनि, इन्हनि 6 शयुनि ते ईमान। कुफ़्र न हुजे। नंबर 2, शिरक न हुजे। शिरक जेकॾहिं दिलि में मौजूदु आहे, शिरक मां मुराद ग़ैरुल्लाह जी तज़ीम, ग़ैरुल्लाह जो अदब, ग़ैरुल्लाह खां मदद वठणु, ग़ैरुल्लाह जे साम्हूं नमणु, ग़ैरुल्लाह जे साम्हूं झुकणु, ग़ैरुल्लाह खे पुकारणु, इहा शइ बि शिरक जे ज़ुमरे में आहे। केतिरा मुस्लमान आहिनि मुस्लमान नमाज़ जी हर रकात में चवंदा इया कना ॿुधो इया कना नस्ताईन, पर ॿाहिरि निकिरण खां पोइ साईं अस्सलाम वालेकुम या अली मदद, ऐं जेकॾहिं साम्हूं वारो चवे दादा वालेकुम अस्सलाम, हा इहो अथई, इहो मुनकिर अथई, इहो हज़रत अली जो मुनकिर अथई। आऊं चवां थो त इहा ॻाल्हि चवण वारो ख़ुदि सैयदना अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह जो मुनकिर आहे। सही मुस्लिम जे अंदरि हदीस मौजूदु आहे, हज़रत अली अबुल हयाज अल असदी खे चवनि था, ए अबू हयाज, छा तोखे उन कम ते न मोकिलियां जंहिं कम ते मूंखे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोकिलियो हो। उहो कमु छा हो त आऊं निकिरां ॿाहिरि ऐं को बि मक़बरो ॾिसां, का बि अॾाबत ॾिसां, को बि मुजस्मो ॾिसां, का बि शिरक जी निशानी ॾिसां त उनखे ड्राहे पट कयां। सैयदना अली उल मुर्तज़ा खे अल्लाह जे नबी तौहीद जे बोलबाला जे लाइ, शिरक जे ख़ात्मे जे लाइ मोकिलियो, ऐं अॼु उनजे नाले ते शिरक करे थो ऐं सम्झे थो मुस्लमान आहे। हू दोस्त बि असांजा या रसूलल्लाह मदद चवण वारा। वरी चवंदा साईं तव्हां त चओ था न कंहिंखे पाणी भरे ॾे, अदा मूंखे तव्हां त मदद वठो था न, कपिड़ा पंहिंजा पाण था सिबो, दर्जी खां था सिबरायो, बीमार थियो था डॉक्टर खां दवा था, इहा त ग़ैरुल्लाह खां मदद वठणा। हालांकि इस्तिमदाद बिल अमवात ऐं इस्तिमदाद बिल अहया या बिल वसाइल, ॿिन्हिनि में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। उलमा मौजूदु आहिनि। जेरे खां जेकी असीं मदद वठूं था उहा कतई शिरक जे ज़ुमरे में कान थी अचे। जेको इंसान वफ़ात करे वियो, जेकॾहिं हुनखे
पुकारियोसीं, हुनखे सॼोसीं, अक़ीदो इहो रखियोसीं त उहो असांजे मदद ते क़ादिर आहे, इहो सिधो सो शिरक आहे। शिरक खे सिंग टोर कोन थींदा। इहो ई आहे अलाह खे निफ़ाक़ छा आहे त इंसान ईमान जो इक़रार बि करे पर दिलि में ईमान जी हक़ीक़त मौजूदु न हुजे। पोइ जेको असांजो हाल आहे, अलाह साईं माफ़ फरमाए, ॻाल्हायूं था त कूड़ ॻाल्हायूं था, वादे ख़िलाफ़ी कयूं था, जहिड़ो थिए थो त आपे मां ॿाहिरि निकिरियो वञूं, गार गन थियो, इहे सभु निफ़ाक़ जूं निशानियूं आहिनि। इहे सभु निफ़ाक़ जूं निशानियूं आहिनि। इन्हनि खां बि दिलि जी सफ़ाई ज़रूरी आहे। कुफ़र, शिरक, निफ़ाक़, इहे टे शयूं अक़ीदे जे हिसाब सां। उनखां पोइ बिदअत सां नफ़रत, सुन्नत सां मुहबत, इहा शइ बि दिलि जी सफ़ाई जे लाइ ज़रूरी अथव। पंहिंजे दिलि खे टटोलियो, चेक कयो त आया मुंहिंजे दिलि में अलाह जी तौहीद मौजूदु आहे या कान्हे, ईमान मौजूदु आहे या कोन्हे, कुफ़र, शिरक, निफ़ाक़ या बिदअत जी मुहबत त कान्हे। इहो त पहिरियों स्टेज। ॿियो स्टेज कहिड़ो आहे? इबादतुनि जे एतबार सां दिलि जी सफ़ाई। ऐं उहा कीअं थींदी? रियाकारी खां। रियाकारी न हुजे कंहिं बि इबादत में। कंहिं बि इबादत जे अंदरि जेकॾहिं दिलि में रियाकारी मौजूदु आहे, इबादत ज़ाया थी वेंदी। इबादत ज़ाया थी वेंदी। तव्हां निमाज़ी आहियो ऐं माण्हुनि खे फ़ख़्रिया ॿुधायो था, आउं निमाज़ी आहियां, फ़ख़्रिया। हिकिड़ो हूंदो आहे कॾहिं माण्हू तहदीस नेमत जे लाइ अलाह जी नेमत खे बयानु कंदो आहे त भई अलाह जा अहसान आहिनि, अलाह साईं तौफ़ीक़ ॾिए थो, निमाज़ पढ़ूं था, तिलावत कयूं था, ऐं ईअं ई माण्हू कॾहिं कॾहिं ज़िक्र करे। पर बाज़ माण्हू हज करे ईंदा आहिनि, वेठा ॿुधाईंदा आहिनि, उमरा करे ईंदा आहिनि, मूं 10 उमरा कया, अलाह जी राह में ख़र्च कंदा आहिनि, दुनिया खे वेठा ॿुधाईंदा आहिनि, मूं हेतिरी ज़कात फलाणे इदारे खे ॾिनी आहे, हेतिरा मुंहिंजा इदारा आहिनि, हेतिरा आउं वेलफेयर हलाए पियो, हेतिरियूं NGOs वग़ैरह वग़ैरह। इहे सभु शयूं जेकॾहिं इन नियत सां त मुंहिंजी शोहरत थिए, अमल ज़ाया थी वेंदो। रियाकारी खां दिलि खे पाक ऐं साफ़ रखिणो आहे। अक़ीदा तौहीद जो इहो बि हिकिड़ो बुनियादी जुज़ अथव त दिलि रियाकारी खां पाक हुजे। इबादतुनि जे हवाले सां इबादत जेकी हुजे ख़ालिस अलाह जी रज़ा जे लाइ। कंहिं बि इबादत जे अंदरि ज़रे बराबरि बि जेकॾहिं ॾेखाव अची वेंदो, अमल ज़ाया थी वेंदो। नबी अलैहिस्सलाम मिसाल ॾेई करे असांखे ॻाल्हियूं सम्झायूं आहिनि। हिकिड़ो माण्हू अलाह जी राह में अधु ख़ारक ख़र्च करे थो, हुनजी नियत ख़ालिस आहे, अलाह सुब्हानहू व तआला हुनजे सवाब खे ओत जबल जे बराबरि बनाए छॾे थो। सही हदीसुनि में इहा ॻाल्हि मौजूदु आहे। ऐं होॾा ॿिए पासे हिकिड़ो वक़्त जो सखी आहे, ॿियो वक़्त जो शहीद आहे, टियों वक़्त जो आलिम आहे। सही मुस्लिम जी रिवायत आहे, सभिनि खां पहिरीं उन्हनि खे गेले करे दोज़ख में फिटो पियो कयो वञे। वज़ाहत उन हदीस जे अंदरि इहा आहे त उन्हनि जो ॾोह इहो हो त इन्हनि टिनि अमल त कया पर अमलनि में इख़लास कोन। त ॿिए नंबर ते जंहिं शइ में दिलि जी सफ़ाई ज़रूरी आहे उहा आहे इबादतुनि। इबादतूं जेके आहिनि उन्हनि जे एतबार सां असां पंहिंजी दिलि खे साफ़ रखूं, जेको बि अमल कयूं ख़ालिस अलाह जी रज़ा जे लाइ। अदा पोइ हीअ जेके असांखे शिकायतूं हूंदियूं आहिनि, साईं मूं हेतिरो कमु कयो, मूंखे मोट कान मिली, इहे छो थींदियूं आहिनि? हिकिड़ो त हूंदो आहे माण्हू कॾहिं पंहिंजनि जा सूर रहंदो आहे, दीनी कमनि में मुखालफ़तूं थींदियूं आहिनि तक़रीबन हर जाइ ते, उहा अलॻि शइ आहे। पर हिकिड़ो माण्हू चाहींदो आहे त भई मुंहिंजी वाखाण थिए, मूं हेॾी सारी मस्जिद ठाही, मूं हेॾो सारो मदरसो ठाहियो, मूं हेतिरी सारी मदद कई, इहो जज़्बो बि माण्हू पैगंबरनि वारो आवाज़ लॻाईंदो। ऐं उहो छा हो? हर नबीअ चयो त मुंहिंजी क़ौम आऊं तव्हांखे तौहीद ॾे सॾियां थो, सही कम ॾे सॾियां थो, निमाज़ुनि ॾे सॾियां थो, ऐं वमा असअलुकुम अलैहि मिन अज्र, आऊं इन्हनि शयुनि ते तव्हां खां का उजरत कोन थो घुरां, इन अज्री इल्ला अला रब्बिल आलमीन। हज़रत नूह बि ईअं चयो, हज़रत लूत बि ईअं चयो, हज़रत सालेह बि ईअं चयो, हज़रत शुएब बि ईअं चयो। पर हर नबी ईअं चयो त असां जेको अमल कयूं पिया इन जो अज्र अलाह खां चाहियूं था। त इबादतुनि जे अंदरि रियाकारी खां बचणु बेहद ज़रूरी। ऐं टे स्टेज ते आख़िरी ॻाल्हि ऐं आख़िरी नुक़्तो मुंहिंजे हिन बयान जो, त जेके मामलात आहिनि, जेको असांजो समाजी हिक ॿिए सां तालुक़ ऐं रिश्तो आहे, हिकिड़ो वर्ताव जेको असांजो आहे, उन्हनि में बि दिलि जी सफ़ाई ज़रूरी आहे। उन्हनि में बि दिलि जी सफ़ाई ज़रूरी आहे। अक़ीदे जे एतबार सां कुफ़र, शिरक, निफ़ाक़, बिदअत इन्हनि खां इंसान महफ़ूज़ हुजे, अमलनि में रियाकारी खां महफ़ूज़ हुजे, त वरी अख़लाक़ी एतबार सां हीउ जेको असांजो हिक ॿिए सां तालुक़ आहे, रत जे रिश्तनि जो तालुक़ बि हूंदो आहे, दीनी तालुक़ बि हूंदो आहे, कई तालुक़ हूंदा आहिनि, उन्हनि में बि दिलि जी सफ़ाई ज़रूरी आहे। जेकॾहिं उन्हनि जे अंदरि बि दिलि जी सफ़ाई जो असीं ख़्यालु नथा रखूं, दिलनि में हिक ॿिए जे लाइ बुग़्ज़ आहे, नफ़रत आहे, हसद आहे, कीनो आहे, त इंसान जा अमल ज़ाया थी वञनि था। मशहूर अलाह जो सालेह बानू इमाम फुज़ैल बिन इयाज़ रहमतुल्लाह अलैह, उनजो क़ौल अथव त 5 शयूं अहिड़ियूं आहिनि, 5 दिलि जा अहिड़ा गुनाह आहिनि, जेको इंसान उन्हनि खां बची वियो, सम्झो त उहो दुनिया ऐं आख़िरत जे हर ख़ैर खां, हर शर खां बची वियो। दुनिया ऐं आख़िरत जे हर शर खां उहो बची वियो। उहे 5 शयूं कहिड़ियूं आहिनि? हिकिड़ो हुन में रियाकारी आहे, ॿिए नंबर ते ख़ुदि पसंदी, 3 नंबर ते शहवत, 4 नंबर ते तकबुर, ऐं 5 नंबर ते ॿियनि खे हक़ीर सम्झणु।
ॿियनि खे पाण खां घटि सम्झणु, इहा बीमारी बि असांजे वॾनि चङनि भलनि में अथव। चङनि भलनि में इहा बीमारी मौजूदु आहे। कहिड़ी? इहा ॿियनि खे हक़ीर सम्झण वारी। ऐं ख़ासि करे शैतान जो हमिलो साले इंसान ते थींदो आहे। नेकोकार इंसान खे बाज़ औक़ात शैतान जो वसवसो हुजंदो भई आऊं सभिनि खां भलो आहियां। हालांकि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इरशाद पाक आहे, सही मुस्लिम जी रिवायत है, बिहस्बि इम्रिइन मिन अश-शर्रि अन यहक़िरा अख़ाहुल मुस्लिम, कंहिं इंसान जे गुनाहगार थियण लाइ एतिरो ई काफ़ी आहे त हू पंहिंजे कंहिं मुस्लमान भाउ खे हक़ीर सम्झे, पाण खां घटि सम्झे। ॿियो गुनाह करण जी ज़रूरत ई कान अथसि। पर असां वटि केतिरा आहिनि जिन जे दिलनि में इहे शयूं मौजूदु आहिनि। बल्कि जंहिंखे थोरी ताक़त मिले थी, जंहिंखे थोरो इख़्तियार मिले थो, जंहिंखे थोरी दुनियावी एतबार सां इज़त मिले थी, उहो ॿियनि खे घटि सम्झे थो। ऐं पोइ असांजो हाल इहो आहे जो असांजा जज़्बात पंहिंजे कंट्रोल में न हूंदा आहिनि। हर कमज़ोर माण्हू ते असांखे जल्दी कावड़ ईंदी आहे। असां वारो जेको लॻे ते चढ़ंदो कोन्हे, जॾहिं त हलंदो कोन्हे, सघे ते ईंदो ई कोन्हे, जॾहिं तां वरी लहंदो ई कोन्हे। इहो असांजो ब्लड प्रेशर अथव। अच्छा, इहो ब्लड प्रेशर ई सघे ॾाढो अकुलमंद आहे। ॾिसे थो हीउ मूंखां सघो आहे, हुकूमत में आहे, उहिदे में आहे, पावर में आहे, उन साम्हूं बिल्कुलु असांखे कावड़ कान ईंदी। बिल्कुलु सफ़ा कंट्रोल, सफ़ा शरीफ़ पुत्र पिया लॻंदासीं। जॾो आहे हुन सां कमु अहिड़ो कंदासीं उहो यादि कंदो। वजह छा आहे? दिलि में असांखे इहो तसवुर आहे त यार आऊं का शइ आहियां, साम्हूं वारो मूंखां घटि, आऊं जीअं वणे तीअं हिन सां वर्ताव करे सघां। ऐं अलाह माफ़ करे, अमर बिल मारूफ़ ऐं नही अनिल मुनकर जे मसइले में बि, हालांकि इहा शइ हर मुस्लमान ते फ़र्ज़ु आहे, नेकी जो हुकुम ॾे, बुराई खां रोके। इन मसइले में बि असांजो हाल इहो आहे त जेको कमज़ोर आहे उनखे यकदमि खणी असीं ॻिची मां वठंदा। हीअं छो कई, नमाज़ ते देरि सां छो आहियूं, भली ॻाल्हि आहे, पर बाक़ाइदा कंहिंजे पोयां लॻी पवण, जॾहिं जे पोयां सरमाएदार सां कोन बहस कंदा। ऐं सभिनी जी ॻाल्हि नथो कयां, असां मौलवी ॾाढा सवला लॻंदा आहियूं माण्हुनि खे, काफ़ी माण्हुनि खे ॾाढा सवला लॻंदा आहियूं। छो? चऊं कुझु कोन, चऊं कंहिंखे कुझु कोन था। ख़बर आहे कुझु बि चवंदासीं, साईं ॻाल्हायो त वरी असां वटि प्रोपेगेंडा जो नओं हथियार अची वेंदो। बाबा मौलवी साहिब हाफ़िज़ आलिम हीअं ॻाल्हायो असां सां, क़ुर जा आलिम आहिनि, मेंबरनि ते वेही बयान था कनि, सवलो आहे न निशानो बनाइण। पर साॻिया माण्हू पाण खां मथे वारे खे कॾहिं बि हक़ कोन चवंदा। हुननि खे सॼी तक़वा, सॼी दयानत, सॼो अलाह जो दीन, क़ुर ऐं हदीस जूं समूरियूं आयतूं यादि ईंदियूं जॾहिं ते। ऐं इन जे पोयां बुनियादी कारण छा आहे? पंहिंजे पाण खे बहितर सम्झणु, आऊं का शइ। प्यारे पैगंबर फरमायो, ला तहासदु, हिक ॿिए सां साड़ न कयो, ला तबागज़ु, हिक ॿिए सां बुग़्ज़ न कयो, वला तदाबरु, हिक ॿिए खे पुठियूं न ॾियो, वकूनू इबादल्लाह इख़वाना, अल्लाह जा बाना ऐं भाउर थी करे रहो। प्यारे पैगंबर पंहिंजे हिकिड़े साहबी जे मुतलिक़ ईअं इशारो करे फरमायो त हीउ जेको वञे पियो इहो जन्नती आहे, हीउ जेको वञे पियो इहो जन्नती आहे। हिकिड़ो साहबी पोयां वञी लॻुसि, अदा ॾे ख़बर, तुंहिंजो अमल कलमे में पाण सभु बराबरि, नमाज़ में पाण सभु बराबरि, ज़कात में, ॿियनि अमलनि में, जिहाद में पाण सभु बराबरि, तो में अहिड़ी कहिड़ी ख़ूबी आहे जो अलाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम तोॾे हीअं आङुर करे फरमायो त हीउ जेको वञे पियो इहो जन्नती। बशारत कंहिंजे ज़ुबान मां? मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ुबान। साहबा जो यकीन हूंदो त अलाह जे हबीब जेको फरमायो लोह ते लीक आहे। जेकॾहिं पाण फरमायो त वाक़ई जन्नती इंसान आहे, मूंखे पुछणु खपे न अमल कहिड़ो, विया हुन वटि, ॾे ख़बर तुंहिंजो अमल कहिड़ो। चए था ॿियो को अमल कोन्हे, तव्हां वांगुरु नमाज़ पढ़ां थो, तव्हां वांगुरु जेके फर्ज़नि से पुछणु घुरिजे उनखां बचां थो। हिकिड़ी शइ मूंखे अलाह सां इनायत कई आहे, हिकिड़ी शइ मूंखे अलाह सां इनायत कई, उहा कहिड़ी आहे त जॾहिं बि आऊं पंहिंजे बिस्तरे ते वञा थो राति जो, त पंहिंजे दिलि खे हर मुस्लमान लाइ साफ़ करे पोइ सुम्हां थो। सॼो ॾींहुं गुज़रियो, कंहिं घटि वधि ॻाल्हायो, कंहिं का अहिड़ी शइ चई, कंहिंसां का अणवण थी वई, त आऊं सभिनि खे माफ़ करे पोइ सुम्हंदो आहियां। मुंहिंजी दिलि में मा कान फी क़ल्बी ग़िशुन लि अहदिन, मुंहिंजे दिलि में कंहिंजे लाइ को दोखो, का नफ़रत, को बुग़्ज़, को कीनो कुझु बि न आहे। त मुंहिंजा भाइरो दोस्तो, इबादतूं बि जेके आहिनि उहे बि तॾहिं अलाह ताला वटि क़ाबिल क़बूल आहिनि। अर्श वारो बि तॾहिं राज़ी थींदो जॾहिं फ़र्श वारनि सां ठाहे रखंदव। ऐं मूं तव्हांखे अर्ज़ु कयो त इहो न रखो पंहिंजे ज़हननि में ख़्यालु त भई आऊं का शइ आहियां। इहो पंहिंजे पाण खे कुझु सम्झणु, इहो सभिनी बुराइनि जी जड़ अथव।
अल उज्ब आफतुल लुबी अरबी जी चवणी आहे त ख़ुदि पसंदी पंहिंजे पाण खे कुझु सम्झण या अकुल जी दुश्मन आहे, सम्झ छॾाए वेंदी आहे अहिड़े माण्हू खे। त नमाज़ूं रोज़ा हज ज़कातूं सदका ख़ैरातूं सभु भलियूं अलाह जा फ़र्ज़ आहिनि जेके मूंखे तव्हांखे हर मुस्लमान खे पूरा करणा आहिनि, पर उन सां गॾोगॾु इहा बि ज़रूरी आहे ॻाल्हि त मामलात जे हवाले सां बि असीं नरम हुजूं। अलाह सुब्हानहु व तआला हर उन इंसान ते महिरबान आहे जेको उनजे बाननि ते महिरबान आहे। बल्कि प्यारे पैगम्बर जो फरमान आहे, मारूफ़ हदीस आहे त अलाह साईं जन्नत उन्हनि माण्हुनि लाइ रखी आहे जेके हय्यिनन लय्यिनन सहलिन, जेके नरम दिल आहिनि, आसानी वारो मामिलो करण वारा आहिनि, माण्हुनि जे लाइ संजायूं ऐं सहूलियतूं पैदा करण वारा आहिनि। अलाह साईं जन्नत अहिड़नि माण्हुनि लाइ बनाई आहे। मुतकब्बिर जब्बार सख़्त दिल जो माण्हू उनजे लाइ जन्नत में का जाइ कान्हे। त अलाह सुब्हानहु व तआला खां दुआ आहे त अलाह सुब्हानहु व तआला इन्हनि टिनी मरहलनि में मूंखे तव्हांखे हर मुस्लमान खे कामयाबु फरमाए। अक़ीदे जे एतबार सां बि असांजे दिलि में कुफ़र शिरक निफ़ाक़ ऐं बीमारियूं न हुजनि। अमलनि जे एतबार सां बि अलाह साईं मुंहिंजे तव्हांजे हर हिकु मुस्लमान जे दिलि खे रियाकारी खां महफ़ूज़ फरमाए ऐं मामलात जे हवाले सां बि अलाह साईं असांखे हर मुस्लमान जे लाइ भलाई, हर मुस्लमान जे लाइ ख़ैर ख़्वाही ऐं हर मुस्लमान लाइ पंहिंजी दिलि खे पाक ऐं साफ़ रखण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अक़ूलु क़ौली हाज़ा अस्तग़फिरुल्लाह ली व लकुम व लिसाइरिल मुस्लिमीन।